मासी मुरादी तो यो सुठो ना आहे कयो। ऐं छोरी मूं छा कयो थो मां कंदव त हाणे परू अची रुगो अचण ॾिस त ख़बर वठेव। अदी बाबा किथे आहे? मूंखे त लॻे थो हिन का असांखे नशेवार शइ खाराई आहे, तॾहिं त असां हिते सुतल आहियूं। जाते जी सुबह सुबह जो चिरबिटो शुरू कयो अथव। अमां तव्हांखे नशो बजो न आहे ॾिनो, सम्झो। मां जेके राति सुल्फीअ में सूटा कढी ऐं तव्हांखे फूका ॾिना हुन नशे में ई तव्हां पूरा थी वियो। तूं त चुप करे निकर हितां, हाणे ॿाहिरि निकर। कोई मुआ नशो लहाई वञा थो मां वञा हूअं बि असांजो पंहिंजो ॻोठ जो न्याणो। हेॾा होॾा मर होॾा मर होॾा मर पहिरियों हेॾां हुयो दर। निकर निकर हाणे। छोरी शम्मा शुक्र कर जो रात गुज़री वियव। हा न त ख़बर पइजी वञेवा। तुंहिंजो मतलब छा आहे? ऐं इन सदोरी अहिड़े सीअ में जॾहिं हथनि पेरनि खे मेंदी आहे न, आउं त ॻाल्हि सम्झी कोन सघियसि। वरी जॾहिं अधे साले सां मूं ॻाल्हि कई उहो ॻाल्हि खे सम्झी वियो, उहो ई तव्हांखे हिते छॾे वियो आहे। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां मूंखे त लॻे थो तो का न का सिट सिटरी आहे। हाणे चुप कयो, आउं चवां थी पाण बि चुप कयो ऐं मूंखे बि माठ ॾियो त सुठी ॻाल्हि आहे। ऐं मथो मुंहुं अछो जेको आहे सो उस में नाहे कयो, सॼी ॻाल्हि खे आउं सम्झां थी। मासी तूं चवीं छा थी? असांखे त तुंहिंजे इरादनि जी ख़बर ई कान थी पवे। जेकॾहिं राति आजामी आयो हूंदो न घर में ऐं परू त उनखे पूरो करे छॾियो हूंदो। हाणे जो आयो हाणे तव्हांखे पूरो कंदो। मासी बराबर मूं मेहंदी लाती आहे, मेहंदी लाइण को ॾोहो त कोन्हे। मासी थियो छा आहे जो माम में थी ॻाल्हाई? मिड़ई मासी पंहिंजा थी पलांद करे, ख़बर नाहे त दिलि में अलाए कहिड़ी बला अथसि, अलाए छा थी चवणु चाहे। सुबुह सुबुह जो अची मथे में सूर विधो अथई, न पराए घर अचूं न ईअं थिए असां सां। सालार पुट हिकिड़ी ॻाल्हि पुछां, सच सच ॿुधाए जा। जे सच न ॿुधाई न त खल पुठीअ तां लाहे छॾींदो। मलूक दां ॾेई वियो आहे त हुनजे धीअ पिरे जे मथे तां तूं पोती लाथी आहे। छा इहा ॻाल्हि सही आहे? बाबा साईं तूं त सदाईं औलाद जे पुठनि तां खलू ई लाथियो आहे। ॿारनि खे कॾहिं कुझु चई कोन अथई। इहे ग़रीब जेके आहिनि न कीड़ा मकोड़ा आहिनि, असां अमीरनि ते ईअं इल्ज़ाम हणंदा रहंदा आहिनि। सालार केरु पंहिंजी धीअ ते एॾो वॾो इल्ज़ाम हणी सघे थो? सालार छा थो चईं तूं कूड़ थो ॻाल्हाए? सालार बाबा साईं तूं आराम कर, ॻोठ जे मामलनि में टंग न अड़ाए। तुंहिंजी तबियत ठीकु न आहे। तूं मूंसां कॾहिं बि सच न ॻाल्हाईंदी। फ़ैसिले में जॾहिं मलूक साम्हूं वेहंदो ई न पोइ ख़बर पवंदी। बाबा हाणे छॾ फ़ैसिले खे। अहिड़ी जेकॾहिं ॻाल्हि थी त मलूक खे 2-3 रुपया ॾेई मामलो रफ़ा दफ़ा करे छॾींदासीं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।